दोस्तों, जानवर हुजे या इंसान ऐं हीअ अॼु नंढड़ी बकरी आहे नंढड़ी, इन जी माउ अॼु को मानी खाइण जे करे ॾाढी तकलीफ़ में हुई। ॾाढा डॉक्टर जे वस कयासीं, सुयूं दवाऊं, पर वीचारी न बची सघी। हाणे हीअ सुबुह खां माना ॿाहिरि निकिरे थी, माउ खे सारे थी, रड़ियूं करे थी त मुंहिंजी अम्मा किथे आहे। ऐं ॿी हिन सां गॾु जेका बकरी आहे उहा हिन खे माना जीअं वेझे वञे थी त हिन खे मारे थी। त माउ हूंदी आहे, हीअ माउ सां गॾु पासे में वेंदी हुई। ऐं हींअर माउ वीचारी जी जॾहिं मरी वई आहे त हाणे हीअ नंढी ज़रे दरवाज़े ते वञे थी त ॿाहिरि ॾिसे थी। हाणे सुबुह खां वठी तक़रीबन सुबुह जो 9 बजे बकरी हिन जी माउ मुई। ऐं हीअ बार बार दरवाज़े ते ॿाहिरि वञे थी, केॾी अंदरि अचे थी, रड़ियूं करे थी, सॾु करे थी पंहिंजी माउ खे। ही त जानवर आहे, इंसान आहे वीचारो, इंसान त ॾाढो आहे, रड़ियूं करे थो, दाऊं करे थो, पर हीअ बेज़ुबान आहे। हीअ बि काफ़ी रड़ियूं करे थी, ॿाहिरि निकिरे थी, में करे सॾु करे थी पंहिंजी माउ खे। ऐं जिथे जेको जॾहिं हुनखे बकरी खे असां हलाल कयोसीं, उन रत ते वञे थी, उन रत खे वञी सूंघे थी। त हीअ नंढी मासूम आहे, रड़ियूं करे थी, बार बार सॾु करे थी, रड़ियूं करे थी। माउ जेका शइ हुजे थी, पोइ जानवर जे रूप में हुजे, इंसान जे रूप जे माउ हुजे थी। ऐं माउ खां सवाइ बिल्कुलु माण्हू अधूरो थी वञे थो। ऐं हीअ जानवर जो मिसाल आहे। हाणे मिंट मिंट में माना सुबुह खां वठी यको दरवाज़े ते हुतां हुतां कोशिशि करे थी, रड़ियूं करे थी, सॾु करे थी। त अॼु मुंहिंजी अम्मा अञा चुकोन आई आहे ऐं बार बार हाणे हे बेज़ुबान आहे। सो असांखे जेको माण्हू माल पाले थो उनखे त अहसासु आहे जो घर जो जीअं घर जो फ़र्दु हुजे थो, माण्हू खे ॾुख बि थिए थो। ऐं असां जॾहिं उनखे कसाई गोश्त जो हलाल कयो तॾहिं असांखे चई त भाई गोश्त तव्हां कुझु रखो, मुंहिंजो न असां कोन था रखूं, तूं खणी वञु। सो मक़सदु त माना जीअं रहे थो माल घर जो भाती, ईअं ई हुजे थो। ऐं सुबुह शाम उनखे जेको गाह खणी ॾींदो हुउसि त वीचारी रड़ियूं करे जेको थो गाह ते उथी ईंदी हुई। ऐं हींअर ही मासूम ज़रे ज़रे सॾु करे थी, तकलीफ़ त थिए थी, बिल्कुलु तकलीफ़ थिए थी। त जेको सो आहे हिनखे हाणे हिकिड़ो आहे दुनिया जी दस्तूर आहे, माल वीचारे में बीमारी अथई ऐं माण्हू इंसान ई मरियो वञे थो। पर इन मां अंदाज़ो मूं कयो आहे त माउ ज़रूरी हुजे, उन माउ खां सवाइ माण्हू अधूरो आहे।